ठाहे हुनजे भरिसां ॿ ॼणा जेके आहिनि सिम नाले में ॿुॾी विया आहिनि, जिन जा लाश कढिया विया आहिनि। जेके इतला मिलिया आहिनि मक़ामी ॻोठाणनि मुताबिक़ हिकु 7 वरनि जो इम्तियाज़ नाले जेको आहे नींगर हो, उहो पेर तिरकनि सां सिम नाली में किरी पियो, जंहिंखे बचाइण लाइ हिकु नौजवान जेको आहे 18 वरनि जो अल्ताफ़ पावर उन टिपो ॾिनो, हुनखे बचाइण जी कोशिशि कई, पर पाणी ज़्यादा हुजण जे करे, सिम नाले में वतिरो ज़्यादा हुजण जे करे ॿई जेके आहिनि ॿुॾी विया। जंहिं करे मक़ामी पठाण पहुची हुननि जा ॿिन्ही जा ॿुॾी वियल अल्ताफ़ ऐं इम्तियाज़ जा लाश कढी वरिता आहिनि। इहे वेझा फैक्ट ॿुधाया वञनि था। संदन ताल्क हिकु ई ॻोठ सां पावर बिरादरी जे ॻोठ सां ॿुधायो वञे थो, जेके घोड़ाबारी जे इलाइक़े यूसी महर जे पावर ॻोठ जा रहवासी ॿुधाया वञनि था। ऐं ॿई लाश जेके ॻोठ पचण ते गराम मची वियो आहे। ॿुधायो वञे थो त शदीद गर्मी दौरान जेको आहे जेका पाणी जे ॻोल्हा में सिम नाले ते पहुता हुआ, जिते जेको नींगर आहे इम्तियाज़, उहो जेको आहे पाणी जे पेर तिरकण सबबु पाणी में हलियो वियो, हुनखे बचाइण जी कोशिशि दौरान ॿियो बि ॼणो जेको आहे पाणी में टिपो ॾिनो, उहो ॿुॾी वियो। सिम नाले मां ॿिन्ही जा लाश कढिया विया आहिनि। जंहिंखां पोइ जीअं ई घर हुन जा लाश पचाया विया आहिनि, हिन वक़्तु तहराम वारी सूरत आहे ऐं ॿिन्ही खे जेको आहे ॿिन्ही जा लाश खणाए संदन घरनि ते पचाया विया आहिनि। जी महबूब रोही, अपडेट करण लाइ अवां जी महिरबानी। एक बिरो बीहर कोरोना वायरस की सूरत हाल बाबत अपडेट कंदासीं। गुपचाणी में कोरोना वायरस विगे एक ॼणो फौत थी वियो आहे। अहम ख़बर अवां